नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंडियारो में खबर ॾींदा हलूं त محبت डेरो भरसां ॻोठ मांझो ॾखण जे रवासी ॾखण बिरादरी जे पारां محبت डेरो पुलिस जी ज़ातियुनि खिलाफ़ मासूम औरतन ॿारड़न समेत क़ंडियारो में एहतजाज रैली कढी शहर जो गिश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते एहतजाज कंदड़ गुलाम अली ॾखण, अहमद ॾखण, ताज मोहम्मद, शोभान खातून, भागल खातून चयो आहे त محبت डेरो पुलिस असांजो जीण जंजाल करे छॾियो। रोज़ानो पुलिस घरनि ते चढ़ाई करे असांखे परेशान करे थी। 15 ॾींहं अॻु सुबुह जे वक़्तु पुलिस घरनि ते चढ़ाई करे घर में भञडा कई, औरतन ऐं ॿारनि ते तशदुद कयो। पुलिस संदसि हिकु पीरसन अरबाब नौजवान मोहम्मद यूनस ऐं आबिद खे गिरफ़्तार करे खणी वई आहे। थाणे जा चकर काटे थकिजी पियासीं, पर पुलिस असांजी हमराहनि खे न छॾियो। गुज़िरियल ॾींहुं अदालती छापे दौरान संदसि हिकु नौजवान आबिद बाज़ियाब थियो आहे। अञा पुलिस हिकु पीरसन अरबाब ऐं नौजवान यूनस खे ज़ाहिर करण लाइ तयारु न आहे। पुलिस संदसि आज़ादी लाइ ॻरी रिश्वत तलब करे रही है। न ॾियण ते पुलिस केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रही है। न IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी पुलिस पारां गुम कयल ॿिनि हमराहनि खे आज़ादु करायो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।